सिंध असेंबली 6वीं आईनी तरमीम की हिमायत में ठहराव मंजूर करे वरितो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त आईनी तरमीम की मंजूरी तारीख़ी क़दम आहे। आईनी अदालत सां अवाम खे तकड़ो इंसाफ़ मिलंदो। आईनी अदालत में चइनी सूबनि जी नुमाइंदगी हूंदी। हिकु शख़्स जेको असेंबली मेंबर नाहे उन आइन में तरमीम जी मुखालफ़त कई आहे। 6वीं आईनी तरमीम सां पार्लियामेंटी अवाम मज़बूत थियो आहे। शहीद भुट्टो जहिड़ीअ रीति इतफ़ाक़ राय सां आइन ॾिनो, साॻे ई तरीक़े सां बिलावल ॿ आईनी तरमीम लाइ समूरनि पार्टियुनि जे इतफ़ाक़ पैदा करण जे लाइ किरदारु अदा कयो। पीटीआई बानी के को एनआरओ या माफ़ी न मिलंदी। तहरीक इंसाफ़ हमेशह गैर आइनी कदमनि की हिमायत कई आहे। पीटीआई कहिड़ी तरह इक़्तिदार में आई वो सभिनी जे साम्हूं आहे। ॿुधायो वञे त पीटीआई बानी कहिड़ी हैसियत में डैम फंड की हिमायत कई। कुछ जजन के सियासी तौर इस्तेमाल कयो वियो। चूंडियल वज़ीर आज़म के घर मोकिलियो वियो। जमात इस्लामी ब आमिर जे कारे कानून जो साथ ॾिनो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन। सदर आसफरी ज़रदारी जस्टिस यहया आफरीदी जी चीफ जस्टिस मुक़ररी की मंजूरी ॾेई छॾी। नए चीफ जस्टिस की मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी। कानून ऐं इंसाफ़ वारी वज़ारत जो चवणु आहे त जस्टिस यहया आफरीदी 6 अक्टूबर ते उहिदे जो कसम खणंदो। संदसि मुक़ररी 6 अक्टूबर खां 3 वरहनि लाइ कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो आहे त इसराइल बेगुनाह फ़लस्तीनी जी नस्लकुशी करे रहियो आहे। क़ाबिज़ फ़ौज जे ज़ुल्म सबबि 43,000 खां मथे फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि। इसराइल शहर जा शहर तबाह करे छॾिया आहिनि। आलमी बिरादरी ग़ज़ा में जंगबंदी कराइण में नाकाम थी वई आहे। आलमी अदालत जो फ़ैसिलो बि इसराइल खे नाहे रोके सघियो। पाकिस्तान फ़लस्तीनी भाइरनि सां गॾु बीठल आहे। तुर्की के गादी वारे शहर अंकारा में धमाको केतराई मानू मारिजी विया। तुर्क घर वज़ारत दहशतगर्द हमले की तस्दीक करे छॾी। संदसि चवणु आहे त एविएशन कंपनी के हेडक्वार्टर में धमाको थियो आहे, जंहिं सबबि जानी नुक़सान थियो। धमाको आपघाती थी सघे थो। अरब मीडिया जो चवणु आहे त ॿिनि हथियारबंदनि दिफ़ाई सनअती यूनिट ते धमाकेदार मादो उछलायो ऐं फायरिंग कई। हमलो कंदड़नि में हिकु औरत बि शामिल हुजण जा इतला आहिनि। टंडे अलायार में छितन कुतन जो आज़ार वधी वियो। 24 कलाकनि में कुते ॾाढियल ॿ पोत पोतनि में 55 वरनि जो रशीद कश्मीरी ऐं नौजवान वक़ार क़ाइम ख़ानी शामिल। शहरनि तरफ़ां इंतज़ामिया खां कुता मार मुहिम शुरू करण जो मुतालबो। ऐं कराची के इलाइक़े क्लिफ्टन में कार सां हादसो। MNA राना अंसार जो पुट शाहज़ेब फौत। संदसि दोस्त ज़ख्मी। सदर आसफरी ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ वॾे वज़ीर मुराद अली शाह ॿियनि पारां राना अंसार जे पुट जे फौत थियण ते ॾुख जो इज़हार।